ओ जलाल अब्बा वो सिंध खाली करे वे ओ जलाल अब्बा तो लरूं दा सिंधी कई उहा केॾी न अजब ॼाणींदड़ ॻाल्हि ऐं हैरत में विझंदड़ अवाल आहे त जलाल चांडे जूं संदसि हयातीअ में 10,000 खां वधीक केसूं आहियूं जिन में हुन 60,000 खां वधीक कलाम ॻाया। साईं जलाल चांडो अनेक खूबियुनि जो मालिक हो। मूंखे सम्झ नथी पए त दोस्त एतिराज़ कहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते था कनि। पहिरीं ॻाल्हि त हू अणपढ़ियल माण्हू हो ऐं चवनि था त 10,000 केस्टूं हुन कयूं। जेकॾहिं हर केस्ट में 6 कलाम ॻाया हुजनिसि त 60,000 कलाम हुन यादि कया, जेको दुनिया में रिकॉर्ड आहे। मां सम्झां थो सॼी दुनिया में एतिरा कलाम कंहिं बि ॻाइण यादि न कया हूंदा। इहो हुनजो रिकॉर्ड हो। तंहिंखां पोइ हू इंतिहाई सखी माण्हू हो। लाड़काणे जे भरिसां हिकिड़ो चांडियनि जो ॻोठो हो। उतां हिकिड़ो चांडियो हिन वटि आयो त मूंखे सहरो संग नथो ॾिए, चवे थो त अवल जलाल चांडीअ जो राॻु कराए त पोइ मां तोखे संग ॾींदुसि। मूं वटि पैसा कोन्हनि को तूं मूंसां का वंगार कुर्ब कर। चई ठीकु आहे, फलाणी तारीख़ ते वञी बंदोबस्तु कर, मां तो वटि पहुचंदुसि। हिन उते वञी बंदोबस्तु कयो। माण्हू खिलंसि पिया त जलाल चांडियो बिना कंहिं थी वठण जे तो वटि कीअं ईंदो, पर ऐन टाइम ते जलाल हुन वटि वञी पहुतो। जेॾीमहिल राॻु ॻायईं, पैसा 2 खटूं हीअं नोटनि जूं भरिजियूं त हिकिड़ी खट जा पैसा जलाल पाण खयां, ॿीअ जा चईं त तूं वञी पंहिंजे शादीअ ते ख़र्चु कजां। अहिड़े नमूने सां लाड़काणे ज़िले में ॿिए हंधि राॻु ॻाए रहियो हो त हमराह क़ुर खणी आयो, हुनजी का मेंह चोराई थी वई। जलाल उथी बीठो, हुन खां पुछियईं छा मसइलो आहे? चईं मेंह चोराइजी वई आहे। जलाल उते ई लाउड ते माण्हुनि खे चयो त बाबा ही क़ुर तव्हां असां सभिनी जे लाइ आयो आहे, तव्हां मुस्लमान आहियो, जंहिं वटि बि मेंह हुजे या का ख़बर हुजे त क़ुर ते ॿुधायो। पर केर बि कोन कुझु हो। उते उनखे चयईं त मूं तुंहिंजी मेंह जी मूंखे का ख़बर कान्हे का, मूं चोराई कान्हे का, पर सुभाणे अचु मुंहिंजे वाड़े मां भली मेंह जाचे तूं खणी वञ, तोखे हिन क़ुर जे सदके मां ग़रीब आहीं, तोखे मां मेंह ॾियां थो। त अहिड़े नमूने सां हुन में इहा जेका सखा जी खूबी हुई ऐं अणपढ़ियल थी करे जेकी कुझु यादि करे वेंदो हो, त मां नथो सम्झां त के अहिड़ियूं खूबियूं कंहिं ॿिए ॻाइणे में को ॿियो ॻाइणो एतिरी सखा करे सघे या ईअं एतिरा कलाम यादि करे सघे। तंहिंखां पोइ बरोच माण्हू हो ऐं बुनियादी तौरु हू तमामु ग़रीब माण्हू आहे। ओचितो हुनखे जेका अहमियत मिली वई त उन खां पोइ कंहिंसां न फिटाए, इहा बि वॾी ॻाल्हि हुई। हिन ॿनियूं धनियूं हिन राग मां कयूं, पर उन ॿनियुनि जी भेल थींदी हुई त कंहिं जो माल ढक ते न हणो, सभिनी सां बाहुनि ॿधण जी वाट। इहो हूअं चवंदा आहिनि त पोइ ड्राए खां कर्ज़ो न खणिजे, ही पोइ ड्राह हो, पर उनखे ड्रव खे एतिरो झलियो जो कंहिं बि माण्हूअ खे हिन लाइ शिकायत कान रही। ओड़े पाड़े सां प्यार मोहबत। मूं 2 कज़िया ॾिठा आहिनि, हिकिड़ो साईं GM सैयद जो, ॿियो जलाल चांडे जो, जिथे माण्हू बेचैन थींदे ऐं मूं सफ़ा बेक़रार थींदे रोंदे ॾिठा ऐं आपे खां ॿाहिरि निकिरी वञनि माण्हू। त इहे 2 कज़िया हुआ जिते घणी ख़ल्क गॾु थी ऐं माण्हू बेहोश थींदे मूं ॾिठा आहिनि। अच्छा, जलाल चांडियो चवंदा केतिरी जेका अक्सर जेके 60,000 मिसाल कलाम अथसि, उन्हनि मूं अक्सर जेका शाइरी असां उहा चवंदा इख़लाक़ खां थोरी किरियल या मतिलबु त जीअं पंहिंजी शाइरी वज़न बहर ऐं उरूज़ ते हले थी, उनजे बजाए मुख़्तलिफ़ कटुनि ऐं धुनुनि ते हुन तव्हांजी बि मतिलबु त हिकिड़ी तमामु मयारी शाइरी बि ॻाई। तव्हां सम्झो था त हुनखे जेके घणा शाइर हुया उहे एतिरा सुठा न? हा, हू जीअं त अणपढ़ियल हो, हू के किताब शाइरनि जा पढ़ी कोन सघंदो हो। अवाम जहिड़ी हुन खां तक़ाज़ा कंदो हो, हू अवाम जो अॻुवाण हो ऐं अवाम जे तक़ाज़ाउनि ते पूरो उतरंदो हो। अवाम हुनखे एतिरी अहमियत ऐं इज़त ॾींदो हो जो शादियुनि जूं तारीख़ूं बि हिन खां वठंदा हुआ, जीअं उन तारीख़ ते ही वांदो हुजे ऐं हू उते पहुचे। वफ़ादारी हुनजी इहा जो मुंहिंजी शादी जेका 1982 ईस्वीअ में थी, त मुंहिंजे शादीअ वारी राति सिब्बीअ जा माण्हू 22,000 जे अॻियां रखियऊंसि, पर चई त न, इन राति साईं राशिद जी शादी आहे, मां ओॾांहुं न ईंदुसि। हिते मुंहिंजे शादीअ ते बिना कंहिं पैसे जे आयो, मूंखे नोटनि जा हार विधई ऐं पाण सां दोस्त जेके वठी आयो उन्हनि खे मल्हूं विढ़ाइणो, वरी ॻाइणो, उते ॾाढो एंजॉय कयईं। अख़लाक खां किरियल का शाइरी अहिड़ी कान, जिन छॾे भूत छॾे जेको थियो हिन ऐं रुबीना हैदरीअ जो मुक़ाबिलो, इहो ई हिकिड़ो ख़राबु थियो, जंहिं ते बि हुन असांजे रूबरू पछतायो हो त ईअं करणु न खपंदो हो। इहो मुंहिंजो कलाम न अलहदाद ज़रदारीअ ॻायो हो
पोइ उन ते ॿियनि शाइरनि अलाए कहिड़ियूं तिर्ज़ुनि ते अलाए कहिड़ा नमूने जा कलाम ठाहे के रुबीना हैदरीअ खे ॾिनऊं के जलाल चांजे खे ॾिनऊं। मुंहिंजो कलाम जलाल कोन ॻायो हो, मुंहिंजो कलाम अलहदाद ज़रदारीअ ॻायो हो, पर इहो जहिड़ो जेको हुन जो थियो सो इहो नाख़ुशगवार रहियो। बाक़ी अक्सर करे सूफ़ियुनि जा कलाम अहिड़ा हुन ॻाया, अनवर शाह वग़ैरह जा, मेहदी साईं जा, जो घणनि माण्हुनि खे उन्हनि लफ़्ज़नि जी माना कान ईंदी। मूंखे अचरज जा त ही माण्हू उन्हनि खे वेही माना ॿुधाईंदो त हिन लफ़्ज़ जी हीअ माना आहे। काफ़ी हिंदी लफ़्ज़, फारसी लफ़्ज़, अरबी लफ़्ज़ हुननि में ईंदा हुआ, पर हू जंहिंखां लिखाईंदो हो या उन्हनि खां सिखंदो हो या छा वेही, पर उन्हनि लफ़्ज़नि जी हुनखे माना बि ईंदी हुई जेके हू ॻाईंदो हो। त अक्सर शाइरी हुनजी भली हुई कि इहो थोरो इहो जेको रुबीना सां जेको हिन जो थियो मुक़ाबिलो इन में ई फेल वियो हो, बाक़ी अक्सर सुठी शाइरी कई अथसि। अच्छा, जलाल चांडे जे नाले खे हिन वक़्तु केतिरा ई फनकार जेके आहिनि कमाए रहिया आहिनि, नंढड़ा जलाल, सफ़ा जलाल, जज़्बाती जलाल वग़ैरह। तव्हां बि हुन सां गॾु बि रहिया, हुनखे वेझो खां ॾिठो बि अथव, त तव्हां सम्झो था त हुनजो को जानशीन आहे हिन दौर में या हुनजे घर जे भातियुनि में पहुतऊं? संदसि ॿ पुट बि ॻाइनि था, पर चवंदा आहिनि त माउ ॼणींदी पुटड़े भाग न ॾींदी वंड। हिन जहिड़ो को बि कोन थियो आहे, ऐं शायदि वाक़ा कंदी वो सदियूं तो लाइ सिंधुड़ी, सदियुनि खां पोइ अहिड़ो को फनकार पैदा थींदो। इहो दकड़ में हिन वक़्तु को बि अहिड़ो फनकार ॿियो कोन्हे को। असां ॾिठो त यकतारे राग सफ़ा ख़तमु थी चुको हो। जेकॾहिं जलाल पैदा न थिए हा त अॼु शायदि यकतारे वारे राग लाइ असां सिकूं हा। ऐं यकतारो निज सिंधी राग जो नमूनो आहे, इन खे जियारण वारो जलाल चांडियो आहे। इन खां अॻु में सिंधी माण्हुनि जे टेपुनि में नूर जहान या ईसा खेलवी वग़ैरह इहे वॼंदा हुआ। इन्हनि सभिनी खे बुंजू अचे ॾिनो जलाल, ऐं जलाल एॾो मक़बूल वियो जो पठाण ट्रकुनि में या गैर सिंधी माण्हू, मूं वटि पंजाब खां सराइकी सूबे खां केतिरा माण्हू अहिड़ा आया जिन वटि जलाल जा सिंधी कलाम सवें यादि हुआ। मूंखे एतिरा कलाम पंहिंजा यादि कोन हुआ जेतिरा उन्हनि पंजाबियुनि खे मुंहिंजा कलाम यादि हुआ त तव्हांजा ही कलाम जलाल ॻाया आहिनि। त एतिरो मक़बूल वञणु ऐं एतिरो सिंधी ॿोलीअ खे ॻाइणु, एतिरी सिंधी धुननि खे मक़बूलियत ॾियणु। ऐं सम्झां थो त उस्ताद मंज़ूर अली ख़ान असां सिंध में वॾे में वॾो गवैयो हो, पर कलाम इहे ई 10-12 सॼी ज़िंदगीअ में ॻाया अथसि। ऐं सम्झां थो हुनखे वधीक धुनूं ॻाइणियूं खपंदियूं, वधीक कलामनि खे धुनूं ॾियणु खपंदियूं। ॿियो न तॾहिं बि शाह जे रिसाले में जेके शाह जूं मायूं आहिनि उहे सभु ॻाए वञे हा त बि सिंध ते अहसान करे वञे हा, पर हू न करे सघियो। अॼु आबदा परवीन वॾी ॻाइणी आहे, पर चंद कलाम आहिनि उन्हनि जा बि उस्ताद मंज़ूर अली ख़ान वांगुरु। ऐं हेॾी सारी सिंधी शाइरी आहे, हेॾो सारो शाह आहे, हेॾो सारो लतीफ़ आहे, हेॾो सारो मिसरी शाह, इहे इन्हनि खे केरु ॻाईंदो त जेकॾहिं सिंधी ॻाइणा न ॻाइनि त। पर इन्हनि सभिनी खे ॻायो। ऐं नथो सम्झां त को सिंध जो अहिड़ो ॻाइणो रहिजी वियो हुजे जंहिंखे जलाल चांडे न ॻायो हुजे। जलाल चांडियो उहो माण्हू हो जो फ़क़ीर जेके हुआ शाइर, मिसाल ही हो असांजे ज़िले में ग़ुलाम हैदर गज्जू, त इहो ग़रीब माण्हू हूंदो हो। इहो जॾहिं जलाल खे कलाम ॾियणु ईंदो हो त 200-300 रुपया बि ॾींदो हुउसि, हुन खां कलाम बि वठी ॻाईंदो हो। पर मूंखे सॼी ज़िंदगीअ में मूं इज़त कमाई आहे, हू बि इज़त एतिरी ॾींदो हो जो मां पंधु पियो वञा, हू कार में अचे मूंखे ॾिसे त कार पासे ते बीहारे लही ऐं नियाज़मंदीअ सां मूंखे मिली ऐं ख़ुशताज़ाई करे पोइ वरी गाॾीअ में चढ़ंदो हो। त मुंहिंजे लाइ इहो हुनजो मुआवज़ो काफ़ी हो। बाक़ी जेके अहिड़ा ग़रीब हूंदा हुआ त उन्हनि खे हू मुआवज़ो ॾींदो हो। अच्छा, ऐं तव्हांजी शाइरी जेका मतिलबु लिखत में हूंदी उनखे कीअं यादि वग़ैरह कीअं कंदो? हुन सां जेके साज़ींदड़ हूंदा हुआ उहे पढ़ियल हूंदा हुआ, उहे हुनखे यादि कराईंदा हुआ। मूंखे हुनजे हाफ़िज़े ते रिश्क थो अचे त हाफ़िज़ो हुनजो गज़ब हो। इहे 60,000 कलाम यादि करणु इहो हिनजे हाफ़िज़े जो कमाल हो। ऐं नथो सम्झा त को सिंध में ॿियो एतिरो को हाफ़िज़े वारो ॻाइणो हुजे। यादि कराईंदा उहे हुअसि जेके हिन सां गॾु वॼितिया हूंदा हुआ। जलाल चांडियो गुज़ारे वियो, हुनखे हींअर 8 साल ज़रे घटि थियण वारो आहे। ऐं हींअर असां हुन ते प्रोग्राम कयूं पिया त हुनजे घर वारनि जी या कंहिंजी हुकूमत सहारा बि कोन लथी आहे। तव्हां छा था सम्झो था जलाल जो जेको म्यूज़िकल स्कूल ऑफ थाट आहे ऐं उनखे बचाइणु घुरिजे या कोई उनजे लाइ कुझु करणु घुरिजे त छा थियणु घुरिजे? साईं, हुकूमत करण ते अचे त घणो कुझु थी सघे थो। जलाल जे नाले ते का अकेडमी क़ाइमु थी सघे थी। छा हो त हुनजो औलाद भाउ इहे सभु अणपढ़ियल हुआ, तंहिंजे करे हुननि खां कुझु बि न थी सघियो आहे। ऐं मोरे मां लॾे वियो, जेकॾहिं मोरे में वेठो हुजे हा
तॾहिं मां सम्झां थो त मोरे में अहिड़ो अदबी माहौल हो जो जलाल खे खणी वठनि हा, पर हू मोरे मां लॾे वञी फुलनि जे शहर में वेठो ऐं पोइ उते हू ॼण त दफ़न थी वियो आहे। हुनजी ओताक जे आॾो हुनजी क़बर आहे, 2-3 वर्सियूं हुनजे औलाद पहिरियां कयूं, पर हाणे उहो बि सिलसिलो ख़तम थी चुको आहे। उस्ताद बुखारी हिकिड़े दफ़े ॿुधायो लंडन वियो इलाज जे सिलसिले में, सो उते चई त मां अकेलाईअ में बोरियत महसूस कई, सो उते पुछियमि त हिते को वेझर में सिंधी कंहिंजो घर आहे, मूंखे ॾसियो त फलाणे हंधि आहे। मां उते वियुसि, वञी गिनती हयमि, माई निकिरी आई, पुछई त छा आहे, त मूं चयोमांसि अदी मां उस्ताद बुखारी आहियां, सिंध खां आयो हां, मूं कंहिं सिंधीअ जो घर जाचो त जीअं मां विंदुर जे लाइ उते कलाक अधु उन्हनि सां कचहरी करे सघां, तव्हांजो को वारस या छा। चई उस्ताद बुखारी कहिड़ो जंहिंजो कलाम जलाल ॻाईंदो आहे, उन कलाम जो बि हुन 2 सिटूं ॿुधायुसि। चई त हा उहो। त उस्ताद बुखारी अचरज में ॿुधायो त लंडन जहिड़े शहर में उस्ताद बुखारी सुञाणे पियो जलाल जी महरफ़त, त इहा बि वॾी ॻाल्हि हुई। हालांकि उस्ताद बुखारीअ जो पंहिंजे जाइ ते वॾो नालो हो, केतिरा ई किताब उस्ताद जा छपिया आहिनि ऐं काफ़ी ॻायो वियो हो, काफ़ी मशहूरी हुई उस्ताद जी, पर लंडन में बि उस्ताद बुखारी जलाल चंदे जी महरफ़त पियो सुञाणे। हिकु दफ़े गर्मियुनि में मंझंदि टाक जो उस्ताद बुखारी मूं वटि आयो, मुंहिंजो साईं ख़ैर त आहे, हाणे तते ॾींहं में निकिरी पिया आहियो। चई त उस्ताद जलाल खे कलाम ॾियणु आयोसि त ॻाए, ऐं मूं चयो त हाणे भाव खां थींदो वञा। मुंहिंजो साईं सीड़ जी कलाम ॾियणु आयो जलाल खे। चई त जलाल हिकिड़ो कलाम केस्ट में ॻाए त वॾी ख़ुशि नसीबी आहे उन माण्हूअ जी, जलाल मशहूरु करण लाइ वॾो ज़रियो तमामु, तंहिंजे करे हू असांखे ॻाए त असांखे ख़ुशी थींदी ॾाढी। ओ जलाल अब्बा वो सिंध खाली करे वे, ओ जलाल अब्बा तो लहरूं दा सिंधी कई